कड़े भी स्टेज ते गायक होना है दीदी जी की पुराना कलाम गाना है तो वो आज ट्राई कया है काफ़ी गलती हुई थे मां अशोक भाई साहब सां पहली बार मिली है जगन का अंदर सब चंगा हिते हींअर बि डॉक्टर नेहा जेकी ॻाए वई आहे उहा बि नॉन सिंधी है पर हेतिरो सुहिणो ॻाईंदा हेतिरो सुठो ॻाईंदा साईं कंवरराम जो ॾाढो मशहूरु कलाम है हर कंहिं गायक गायो हूंदो मूंखे अॼु मौक़ो मिलियो आहे कि मां अॼु पहिरीं बार ॻायां थी कीअं ॾेखारियां तोखे Yeah.